हाणे सुवाल इहो आहे त हीउ पंहिंजो पाणी केतिरो आहे, इन जो तयन जेको आहे कीअं कजे। जॾहिं 91 जो रिकॉर्ड थियो त उन महिल इहो तय थियो त 117 मिलियन MAF पाणी आहे। उन महिल बि सिंध जी टेक्नोक्रेट्स गोड़ कयो त बाबा एतिरो पाणी आहे ई कोन, लेकिन चलो तव्हां हिकिड़ी परसेंटेजिस मुक़ररु करे छॾियूं, हिकिड़ी इमेजिनरी पाणी जी, त हेतिरो असां वटि ज़ख़ीरा आहिनि, हेतिरो असां वटि पाणी ईंदो, हुनमें काबुल नदी जा तव्हां पाणी विझी छॾियो, सभु कुझु करे छॾियो, ओतिरो हो ई कोन। त मतिलबु पोइ पाण ॾिठो त हर ॿिए टे साल जेको आहे हीअ कहत थिए थो, पाणी जी शॉर्टेज थिए थी। हाणे ॻाल्हि इहा आहे त हीअ जेको विढ़नि पिया सेनेट में, मूंखे सम्झ न पई अचे त चलो PTI आहे, JU आहे, हीअ सभु अपोज़िशन आहिनि, पर पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग वारा अगरि विढ़नि पिया त मूंखे ॻाल्हि न पई सम्झ में अचे त हीअ त ॿई हुकूमत आहिनि। त पोइ पीपल्स पार्टी अहिड़ी हुकूमत सां एतिरे बुनियादी सिंध जे ज़िंदगी मौत जे मसइले जे हवाले सां हिकिड़ो मसइलो आहे, हिकिड़ो तमामु सीरियस मामिलो आहे, हिकिड़ो डायलॉग न आहे ज़िंदगी मौत, हीअ हक़ीक़त आहिनि। छाकाणि पाणी न आहे त पोइ ज़िंदगी जो तसवुरु ख़तमु आहे। उन ते ही सेनेट में बहस छा, मतिलबु भले बहस कयो, लेकिन त पोइ तव्हां कॾहिं इत्तेहादी कीअं आहियो, या त डिक्लेयर कयो त तव्हां इत्तेहादी न आहियो। नवाज़ लीग वारा मतिलबु सफ़ा को दरवेश आहिनि, वो इरफान सिद्दीकी ऐं ही सब उथी भाई हम तो अपने हिस्से का बना रहे, भाई आपका हिस्सा कौन मुतयन करेगा। मुसद्दिक़ मलिक चए तो डिजिटल मीटर लॻाए वठो, डिजिटल मीटर पहिरीं बि टेलीमीटर सिस्टम लॻाया विया, उहो किथे हलिया। ही एॾी लॉजिक जी ॻाल्हि कनि पंहिंजे हिस्से मां, यानी छा पंजाब इहो दावा करे थो, या पंजाब जा टेक्नोक्रेट्स, अवल त ही वफ़ाक़ जा नुमाइंदा आहिनि, ही पंजाब जा न आहिनि, पर धुर थियो ईअं ई बीठा आहिनि ॼण ही पंजाब जा नुमाइंदा हुजनि नवाज़ लीग वारा। त ही जॾहिं अगरि इहो दावा कनि था त ही पंहिंजे पाणी मां ठाहे रहिया आहिनि, त पोइ भला ॿुधाइनि त चोलिस्तान में असीं मिसाल 10 लाख एकड़ ज़मीन आबाद कंदासीं, असीं मुल्तान में, झेलम में, सरगोदा में 10 लाख एकड़ ज़मीन जेको आहे उहो गैर आबाद करे छॾींदासीं पंहिंजी। छाकाणि त या त तव्हां चओ न सही असां वटि हर साल वाधू पाणी हूंदो आहे, जेको सिंध खे ॾींदा आहियूं असां, जेको असीं सिंध खे ॾींदा आहियूं, पोइ सिंध बलूचिस्तान खे ॾींदो आहे, हीअ असीं पोइ असीं समुंड में हारे छॾींदा आहियूं। तव्हां वटि वाधू पाणी आहे किथे? सी दिस इज़ हिकिड़ी प्योर ही अपर राइपेरियन वारो एटीट्यूड आहे, जेको मुंड जा आबादगार हुजे थो त ॾाढे जी लठ खे ॿ मथा आहिनि। पर सुवाल इहो आहे त हिन भेरे जॾहिं तव्हांजे जंहिं इत्तेहादी ते तव्हांजी हुकूमत बीठल आहे, जॾहिं तव्हां वटि उहो इत्तेहादी तव्हांजो हिन इशू ते तव्हां सां इख़्तिलाफ़ करे थो, त पोइ सवाल ॿिन्ही लाइ पैदा थी वञे थो, नवाज़ लीग लाइ बि ऐं पीपल्स पार्टी वारनि लाइ बि, त तव्हां ॿई पाण में इत्तेहादी कीअं आहियो पोइ, ऐं छो इत्तेहाद में आहियो तव्हां पोइ। सो ॻाल्हि इहा आहे त हिन ते जीअं सिंध में हिकिड़ो सेंसिटाइज़ थिए पई, नंढे नंढनि शहरनि, अॼु बि टंडो आदम में तव्हां ॾिठो त हज़ारे माण्हू ॿाहिरि निकिरी आया, हीअ सम्झनि कोन पिया त हिन सां हिकिड़ो सिंध में हिकिड़ो शदीद रिएक्शन क्रिएट थींदो, ऐं हू पंहिंजी जेका ॾाढ मुड़सी करण जी अगरि पंजाब जा कामोरा या पंजाब जी हुकूमत या पंहिंजे सियासी फ़ाइदनि लाइ ही कनि पिया, हिन सां ही ईअं सिंध में फॿंदो कोन। त मरीम नवाज़ साहिबा छा पंहिंजे पाण खे भले चीफ मिनिस्टर पंजाब हुजनि, पर चवनि त क़ौमी जमात था न, पाण खे सॼे मुल्क जो अहसासु थियणु खपे। ऐं हुननि जी बि जेका वफ़ाक़ में हुकूमत आहे उहो बीठल ई सिंध जे MNAs ते आहे। त पोइ सिंध जा MNAs पोइ छा केसि ताईं अहिड़ी हुकूमत खे सपोर्ट कंदा, जेका हुकूमत जेको आहे उहो सिंध जे एतिरे इम्पॉर्टेंट इशू ते, सिंध लाइ एॾो हाञो पैदा कंदड़ रिथा लाइ अगरि धुर थी पंजाब सां बीहे थी, त पोइ सिंध जा MNAs छो था सपोर्ट कनि वफ़ाक़ी सरकार खे। हिकिड़े शायदि कोई सेनेटर कंहिं चयो सही त असां गवर्नमेंट खां अलॻि थी वेंदासीं अगरि इहो कुझु, कंहिं चयो सही, पोइ अलाए केरु उहो सैफुल्ला दारेजो साहिबु हुया शायदि, हुन चयो त सही, पर हाणे पीपल्स पार्टी इहो स्टैंड वठे थी नथी वठे, इहो हिकिड़ो हाणे दारेजो साहिबु कोन थो फ़ैसिलो करे सघे त हू इत्तेहाद मां निकिरे न निकिरे, त पीपल्स पार्टी जी क़यादत जेका टॉप लीडरशिप आहे उहा कंदी। पर क्वेश्चन इहो आहे त जी लॉजिक त ॾियनि न, एतिरी ॿाराणी ॻाल्हि न चवनि त ही असां पंहिंजे हिसे मां ठाहींदासीं। तव्हां वटि अॻु में छा हिसे, तव्हां वटि जेका ज़रूरत हुई, तव्हां वटि वाधू पाणी हो छा पंजाब वटि, किथां आयो वाधू पाणी, वाधू पाणी एतिरे सालनि खां किथे पियो वियो। ही तव्हां बसि अच्छा, पोइ तव्हां चओ था 1991 जो एकॉर्ड, उन ते अमल किथे थो थिए। बुनियादी सवाल त इहो आहे त हुन ते अमल किथे थो थिए। उन ते अमल इन करे मुमकिन न आहे जो छाकाणि त हुन ठाह ते जेतिरो पाणी लिखियलु आहे ओतिरो पाणी सिस्टम में आहे ई कोन। सो ही ऐं
ॾिसो क्वेश्चन हिन में टेक्निकलिटीज़ ते न, पाण त टेक्नोक्रेट्स न आहियूं, लेकिन जेका सिंध में हिकिड़ो हिन ते हिकिड़ो सेंसिटाइज़ थिए पई ऐं हिकिड़ो जेको माहौल जुड़े पियो, हीउ कंहिंजे लाइ बि सुठो न आहे। अच्छा, हीउ अॼु पहिरियों चकर ईअं महसूसु थियो नेशनल असेंबली में त समूरियूं पार्टीज़ अदर देन नून लीग कम अज़ कम इन इशू ते सेम पेज। शायदि नवाज़ लीग खे साबित करणु चाहे थी त पंजाब जी अकेली जेको मुफ़ादनि जी तर्जुमान आहे उहो नवाज़ लीग आहे, पर ॻाल्हि इहा आहे त आउं नथो सम्झां त हिन सां पंजाब में को नवाज़ लीग खे घणी पॉपुलैरिटी मिली वेंदी, पर अगरि हू गेम थिए पई त असीं पंजाब में लीडर थी वञूं, तव्हां हुते थी वञो, हाणे इहो त ख़ैर लॉजिक त इन शइ जी बि सम्झ में नथी त चोलिस्तान ज़मीनूं कीअं आबाद थींदियूं, छो न आबाद? इवन जेके वॾा एग्रीकल्चरिस्ट सिंध जा उन्हनि खे ॿुधूं पिया त उहे त चवनि था त भई चोलिस्तान जी ज़मीन कॾहिं आबाद थी न सघे, नेचुरली कॉन्टोर्स ई न आहे, कुझु बि न आहे, तव्हां केतिरी बि कोशिशि करे वठो। ॾिसो इहे त असां वटि हिकिड़ा शानदार फ्लॉप प्रोजेक्ट्स ठहंदा रहिया आहिनि, पर फ़िलहाल त पाणी हलियो वेंदो न सर। यस यस, असांखे त पाणी न मिलंदो न, यस, पोइ असांजो पाणी त खुटी पवंदो, पोइ अगरि जेको आहे हू आबाद टेक्निकली हुते इरीगेशन जो नेटवर्क ठही सघे थो, कैनाल्स जो हुनजो उहो त हिकिड़ी जुदा बहस आहे न, पर पंहिंजो पाणी त रुकिजी वेंदो न, पोइ हुते हू ज़ियान कनि था, छा बि थिए थो। आई थिंक कि हिन खे नेशनल स्पिरिट में ॾिसणु खपे, हिन खे हीउ जेको सिंध खे सम्झाइनि था त प्रोविंशियलिज़म जो शिकार न थियो, सूबाइत जो शिकार न थियो, मुंहिंजे ख़्याल में पंजाब जे लीडरशिप खे सूबाइत जो शिकार न थियणु खपे।